ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 23 अध्याय में ध्रुवलोक बाबति सॼो हाल बयान कयो ऐं 24 अध्याय जे पहिरें भाग में पाण 14 लोकनि जो वर्णन ॾिठो, जंहिंमें अॼु पाण 14 लोकनि जे उन ई वर्णन खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 24 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, उतल लोक खां हेठि बतल लोक में मई दानव जो पुटु असुर बलवान रहे थो, जंहिं 96 मायाऊं इंद्रजाल जूं ठाहियूं आहिनि। बामती बाज़ीगर वग़ैरह उन मंत्र जे सिखण सां हिकिड़ी साथ में वण फल समेत लॻाए ॾेखारे सघनि था। इहा सभु इंद्र जे जाल जी विद्या सम्झणु घुरिजे। फेरे ॾियण वक़्तु असुर बलवान जे वात मां पंचचली यानी ज़नाकार औरतूं तमामु ख़ूबसूरत निकिरनि थियूं ऐं उहे निकिरी टिनी लोकनि में घुमनि थियूं ऐं पंहिंजी मर्ज़ीअ मुआफ़िक़ हिकिड़े पुरुष खे खणी उन औखद दवाउनि जे कुंड में विझंदियूं आहिनि। जॾहिं उन कुंड में हू सनानु करण सां ख़ूबसूरत थी पवंदो आहे ऐं 10,000 हाथियुनि जहिड़ो बलवान ऐं काम में ॾाढो मस्तु थींदो आहे, तॾहिं हू पंहिंजे अॻूणे हालत खे विसारे पाण खे वॾो पहलवान भोगी ऐं ईश्वर जे बराबरि सम्झी उन्हनि टिनी पंचचलियनि सां भोग विलास कंदो आहे। उन बितल लोक में हाटकेश्वर महादेव रहंदो आहे, जंहिंजो ॿिजगन वात सां खाई गिदा खां ॿाहिरि कढियो हो, जंहिं मां चङो सोन पैदा थियो हो। जंहिं सोन जा गहना देवताउनि जूं स्त्रियूं पहिरींदियूं आहिनि। मृत्यु लोक जो सोन उन जी का बि बराबरी करे नथो सघे। तंहिं खां हेठि सुतल लोक में राजा बली दैत बैरोचन जो पुटु राज करे थो, जंहिं बलीअ खे वामन भॻवान इंद्र आदिक देवताउनि जे भले वास्ते उते मोकिलियो हो। उहो पंहिंजे गुरु ऐं कुल परिवार समेत उते रही 8 ई पैर परमेश्वर जे दर्शन करण सां पंहिंजो जन्म सफलो ॼाणे थो। ॾिसो, राजा शुक्राचार्य जे मना करण ते बि 3 पग पृथ्वी बली राजा भॻवान खे ॾिनी। उन करे नारायण जी त्रिलोकीनाथ 8 ई पैर संदसि दरवाज़े ते गदा खणी हाज़िर रहंदो आहे। उन सुतल लोक में वेंकट जहिड़ो सुख रहंदो आहे। उन्हनि 3 पैरनि पृथ्वी दान ॾियण जे प्रताप सां राजा बलीअ खे ईंदड़ मनवंतर में इंद्रपुरी जो राज मिलंदो। सुतल लोक खां हेठि चौथे तलातल लोक में त्रिपर बली दानव श्री महादेव जी जो परम भक्त राज कंदो आहे। श्री महादेव जी जी कृपा सां खेसि को बि डपु मरण जो कोन्हे। उन खां हेठि 5 महातल लोक में कद्रू, तक्षक ऐं काली वग़ैरह वॾा वॾा नांग पंहिंजे पंहिंजे कुटुंबनि समेत रहनि था ऐं उते राज कनि था, जिन जा वॾा सिर ऐं फण आहिनि। उहे मौत जो डपु न रखी फ़क़ति गुरुड़ जी खां डिॼंदा आहिनि। तंहिं खां हेठि 6 रसातल लोक में वैराट कुझु दानव पंहिंजे कुल ऐं परिवार सूधो रही आनंद सां उते जो राज करे थो। तंहिं खां हेठि 7 पाताल लोक में वासिंग ऐं ॿिया वॾा वॾा नाग रहनि था। शीश जे 1000 सिरनि वारो तमामु तेजवान उते रहे थो, जंहिंजे हिकिड़े सर ते पृथ्वी ॼण त हिकिड़ी नांगण वांगुरु रखियलु आहे ऐं 1000 नांग कन्याऊं तमामु सुंदर राति ॾींहुं संदसि शेवा कनि थियूं। शीश जी 8 ई पैर परमेश्वर जा गुण 1000 वातनि ऐं 2000 ज़बाननि सां ॻाईंदो आहे।
तॾहिं बि उन जी बेद ऐं अंत खे नथो पहुची सघे। जंहिं ते चित्रभुजी रूप भॻवान जगत खे सुख ॾियण वारो 30,000 योजननि जे बदन सां लक्ष्मी जी समेत सहन करे थो। हेठियनि 7 लोकनि में सूरज ऐं चंद्रमा जो प्रकाश नथो वञे। उते मरियूं ऐं रतन वग़ैरह अहिड़ा आहिनि जिन जे तेज सां ॾींहुं राति रोशनी रहंदी आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 24 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 25 शीश नाग जी जी महिमा। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, शीश नाग जी बि 11 रुद्रनि में शंकर गन नाले हिकिड़ो रुद्र आहे। महाप्रलय में संदसि वात मां बाहि निकिरी 3 लोक जलाए थी। 14 भवन संदसि हिकिड़े फुण ते रखियल आहिनि। उनखे कुझु बि बोझो मालूम नथो थिए। हर रोज़ हज़ारें देवताऊं ऐं नागनि जूं कन्याऊं उन जी पूजा ऐं शेवा में हाज़िर रहंदियूं आहिनि। तॾहिं बि शीश जीअ खे काम नथो सताए सघे। हू फ़क़ति संसार जी भलाई वास्ते काम, क्रोध, लोभ, मोह, मन ऐं इंद्रियनि खे पंहिंजे वस रखी पाण उन्हनि जे वस नथो थिए। वॾा वॾा जोगेश्वर ऐं मुनेश्वर संदसि चरणनि जो ध्यानु ऐं सुमरन 8 ई पेर कंदड़ आहिनि। शीश जी राति ॾींहुं वेंकटनाथ जी कथा ऐं कीर्तन खां सवाइ ॿियो को बि कमु नथो करे। जेको बि पुरुष मुक्तिअ जी ख़्वाहिश रखंदो हुजे सो शीश भॻवान जो ध्यानु ऐं सुमरन करे संदसि शरण जले त दुनिया में मन घुरिया फल पाए भवसागर पार लंघे वञे। शीश जीअ खां ज़्यादा कंहिं ॿिए देवता जी पूजा परमेश्वर जे मिलण लाइ उत्तम कान्हे। हे परीक्षित, केतिरी स्तुति शीश भॻवान जी मां तोखे ॿुधायां। हिन जो त को बि अंत कोन्हे, ही बेअंत आहे। हे राजा, जिते हिन जीव जे रहण ऐं वञण जी गत आहे सा तोखे ॿुधायमि। उन खां सवाइ ॿिए हंधि किथे बि ही जीव वञी ऐं जनम वठी नथो सघे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 25 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।